मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह। सिंध मेमण इतिहाद मरकजी बॉडी जो इजलास सिंध मेमण इतिहाद चेयरमैन हाजी अब्दुल शकूर मेमण की सदारत हेठ मेमण हाउस मटियारी में थी गुजरियो। इजलास में सिंध मेमण इतिहाद जनरल सेक्रेटरी अरबाब मेमण दीन मेमण मता कूड़ा केस दाख़िल थियण ऐं खेस जेल हवाले करण वारे मामले ते लाहा अमल जोड़ियो वियो। इजलास में मुतफ़क़ा राय सां तय कयो वियो त सिंध मेमण इतिहाद जा मरकज़ी अॻवान अॼु जुमे ॾींहुं हैदराबाद प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदा ऐं अरबाब मोहम्मद दीन मेमण जे आज़ादी ऐं मथस कूड़ा केस दाख़िल कराईंदड़ सूबाई निगरान वज़ीर ऐशवर्द लाल ख़िलाफ़ एहतजाज कियो वेंदो। इजलास में अरबाब मोहम्मद दीन मथां दाख़िल कूड़ा केस ख़त्म करे खेस आज़ाद करण जी सूबाई निगरान वज़ीर ऐशवर्द लाल के वज़ारत खां हटाइण जी मुतफ़क़ा राय सां करारदाद पिणु मंज़ूर कई वई। उन मौक़े ते सिंध मेमण इतिहाद जे मरकज़ी अॻवाननि हाजी अब्दुल शकूर मेमण, जमील अहमद मेमण, हाजी शहज़ाद अहमद मेमण ऐं ॿियनि चयो त सिंध मेमण इतिहाद जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी अरबाब मोहम्मद दीन मेमण ऐं सूबाई निगरान वज़ीर ऐशवर्द लाल विच में कारोबारी रक़ाबत हुअण करे सूबाई निगरान वज़ीर ऐशवर्द लाल पंहिंजे उहिदे जो नाजाइज़ फ़ाइदो वठी अरबाब मोहम्मद दीन मथां कूड़ा केस दाख़िल कराए खेसि हिरासा करण ऐं संदसि साख ख़राब करण जी कोशिश करे रहियो आहे। हिननि चयो त सूबाई निगरान वज़ीर जो रिकॉर्ड उन खां अॻु बि मतनाज़ा रहियो आहे ऐं हू गैर जानबदार न रहियो आहे। तंहिं करे खेसि फुलफोर निगरान वज़ारत तां हटायो वञे ऐं अरबाब मोहम्मद दीन मथां दाख़िल कयल कूड़नि केसनि जी जोडिशल जांच कराए खेसि आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में मेमण बिरादरी पारां एहतजाज कयो वेंदो। मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे वेझे साथी अॻूणे MP पीर सैद नूर शाह हाशमी जी 6वीं वरसी इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। दरगाह सखी शाह हाशिम जे मौजूदा गादी नशीन पीर अलहर शाह हाशमी, अॻूणे MP मीर अमीर अली शाह हाशमी, पीर सोधल शाह हाशमी दरगाह ते चादर चाढ़े दुआ घुरी जॾहिं त क़ुरान ख़ानी जो पिणु एहतमाम कयो वियो। वरसी जी तक़रीब में पीर सैद नूर शाह हाशमी सहादतन समेत अॻूणे सूबाई वज़ीर सैद हाजी जलाल शाह जामोट, अॻूणो सूबाई वज़ीर सैद अली नवाज़ शाह रिज़वी, सैद खुदा ॾिनो शाह जामोट, सैद इमदाद अली शाह जामोट, सैद जानी शाह हुसैनी, हाजी अरशद सो समेत तर जे मौज़ूज़ीन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻूणो MP पीर अमीर अली शाह हाशमी जो चवणु हो त ही सखी जी दरगाह आहे, हिते जेको आयो आहे उहो कुझु हासिल करे वियो आहे। हिन चयो त असांखे वॾेरनि जो सेखारियल आहे त ग़रीबनि ऐं मिसकिन जा भरजला थियो, उन करे हिन दरगाह ते सभु को झोलियूं भरे निकिरे थो। असां जॾहिं हुकूमत में रहियासीं तॾहिं बि हिते जे मिसकिननि में रहियासीं ऐं हींअर बि असां ग़रीबनि जे विच में आहियूं। हिन चयो त अल्लाह पाक जे कामिल वलियनि खां हमेशह फैज़ ई मिलंदो आहे जेको हिन दरगाह ते विराहिजी रहियो आहे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी। शिकारपुर मरकज़ी क़यादत ऐं डिवीज़न लाड़काणो जी क़यादत जी शिकारपुर आमन शिकारपुर जी नई जुड़ियल बॉडी खे मुबारकबाद पेश करण ऐं उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराया, जंहिंमें इमदाद अली सूमरो साहब, मरकज़ी जनरल सेक्रेटरी ऑल सिंध पीपल्स पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन अहमद अली सोलंगी साहब, सदर डिवीज़न लाड़काणो कायमदीन चन्नो साहब, सीनियर नायब सदर डिवीज़न लाड़काणो नवीद अहमद साहब, प्रेस सेक्रेटरी यूनिट CMC लाड़काणो शिकारपुर अची करे ज़िले शिकारपुर जी नई चूंडियल उहिदेदारनि इमरान अली शाह, सदर ऑल सिंध पीपल्स पार्टी पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन शिकारपुर नज़ीर अहमद भयो, चीफ पैट्रन मकसूद अहमद शेख, सीनियर नायब सदर अदी सलमा समो, नायब सदर अदी रुबीना अब्बासी, नायब सदर अहमदुल्ला शर्ट, नायब सदर लाला नईम खान पठान, जनरल सेक्रेटरी रांझन अली शेख, इत्तलात सेक्रेटरी इमरान अनवर शेख, ऑफिस सेक्रेटरी ज़िला शिकारपुर खे गुलनि जा हार पाराया ऐं मुबारकबाद पेश कई। उन खां बाद मरकज़ी अॻवान ख़िताब कंदे चयो त असां ज़िले शिकारपुर जी नई जुड़ियल बॉडी खां पुर उमीद आहियूं त जल्द खां जल्द यूनिट ऐं तालकनि जूं बॉडियूं जोड़ींदा ऐं पैरामेडिकल जे जाइज़ मसइलनि ते उन्हनि जे लाइ आवाज़ उथारींदा। उन खां बाद आयल अॻवाननि जो सिंध रेस्टोरेंट शिकारपुर में मंझंदि जी मानीअ जो बंदोबस्तु कयो वियो। मीरपुर ख़ास SSP मीरपुर ख़ास आदिल मेमण मीरपुर ख़ास जे समूरनि थाणनि में गैर क़ानूनी तौर रहंदड़नि जी निशानगी ऐं गिरफ़्तारी लाइ कमेटियूं जोड़े छॾियूं आहिनि। हिन पंहिंजी वीडियो बयान में चयो त 31 इलाइक़नि जी निशानगी कई वई आहे ऐं समूरा क़ानून लागू कंदड़ ऐं सुञाणप कंदड़ इदारा हर पुलिस स्टेशन जी हद अंदरि क़ाइमु कमेटी जी मदद करे रहिया आहिनि। पुलिस उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ 1 नवंबर जी मुक़ररु तारीख़ खां ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे ऐं हिन वक़्त ताईं गिरफ़्तार थियलनि खे गिरफ़्तार करे संदनि शिनाख़ती कार्ड, पासपोर्ट, वीज़ा, पासपोर्ट ऐं ॿिया ज़रूरी दस्तावेज़ चेक करे रहिया आहिनि। हिन चयो त हिन वक़्त ताईं 1000 पर ॾेहनि जी सुञाणप थी चुकी आहे जिन वटि मुकमल दस्तावेज़ न आहिनि। हिन चयो त संदनि स्कूल सर्टिफिकेट, पैदाइश जा सर्टिफिकेट, संदनि वालिदेन जा कार्ड, फारम ऐं हर क़िस्म जी जांच कई पई वञे ऐं हाणे उहो ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। हिननि चयो त गिरफ़्तार थियलनि खे जेल मोकिलियो वेंदो पर खेनि न मोकिलियो वेंदो। ऐवान साफ़त सूमार समें जो
रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर। माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिंखे माण्हूअ मंझि अचे ख़ुशबू गुलाब जी। इज़हार अली सुमरो यारनि जो यार नाज़ुक मिजाज़ बाअख़लाक़ सुहिणी तबियत जो मालिक ऐं सदाईं खिलण मिलण जुलणो ऐं शिकारपुर जी सूंहं जहिड़ो प्यारे भाउ जी जिगरी दोस्त जी गुज़िरे राति शिकारपुर जी आलीशान होटल में भरपूर नमूने यारनि दोस्तनि सालगिरह मल्हाई। प्यारे भाउ अज़हर अली सूमरे खे गुलनि जा हार ऐं तोहफ़ा गिफ्टियूं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते प्यारे भाउ राजा इमामदीन मारफाणी साहब, ज़क़वात कमेटी जे चेयरमैन चाचा एजी लशरी साहब, नसरुल्ला सूमरो साहब, नदीम मोहतरम नदीम हकड़ो साहब, नसरुल्ला उनड़ साहब, लालो अरसलान खान ऐं अमजद जलबानी लालो, नौमान खान पठान, ॿिया केतिराई दोस्त सां गॾु साफ़ी रियाज़ अली मीरानी जिन शामिल थिया। ब्यूरो चीफ ज़िले दादू एमडी मुनीर लाशर जी रिपोर्ट मुताबिक़ फरीदाबाद लग ॻोठ मथियूं आलीवाल जे रहवासी मोहम्मद इस्माइल पुट खान मोहम्मद चांडियो सिंध प्रेस क्लब मेहड़ पहुची दाईंदे चयो त जवाबदार अरबेलो चांडियो वल्द बरकत चांडियो, शाहिद चांडियो वल्द बरकत चांडियो, मोहम्मद हनीफ चांडियो वल्द नियाज़ हुसैन, अल्लाह बचायो चांडियो वल्द अली हैदर मूं मथां कड़की पिया। मूंखे मुकुलतन ऐं मशीन जे बेल्ट ऐं हीटरनि जी मार ॾिनी। मां सख़्त ज़ख़्मी थी पियसि। मां फरीदाबाद थाणे ते अची एनसी दाख़िल कराई आहे, लेकिन जवाबदार बाअसर आहिनि। पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे। मां ग़रीब मिसकीन आहियां। मथियनि जवाबदारनि मां मूंखे ख़तरो आहे। ॿीहर बि मूंसां विढ़ंदा, मूंखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मां SHO हैदराबाद फरीदाबाद SSP शबीर अहमद सेठार दादू DIG हैदराबाद IG सिंध खे अपील थो कयां त जवाबदार गिरफ़्तार करे मूं ग़रीब ऐं बेवस लाचार सां इंसाफ़ कयो वञे। मीरपुर ख़ासि हैदराबाद रोड ते इकबाल पेट्रोल पंप बस टर्मिनल ताईं बाअसर माण्हुनि पारां रेती क्रैशनि जा अॾा क़ाइमु करे छॾिया आहिनि। कूकनि जे बावजूदि इंतज़ामिया तोड़े पुलिस जे सर ते जुअं न सुरी, जंहिं करे रेती बजरी जा अॾा वधणु शुरू थी विया। गुज़िरे राति रिटायर्ड फ़ौजी इम्तियाज़ी मोटरसाइकिल क्रैश सां टकराइजी स्लिप थी करे किरी पई। हादसे में जान बची वई। रिटायर्ड फ़ौजी पारां हैदराबाद रोड ते ख़तरनाक हादसनि खां बचण लाइ फ़ौरी तौर रेती क्रैश जा अॾा ख़तमु करण जी अपील। एवान साफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ासि।